जो शाह लतीफ़ भिटाई, सचल सरमस्त ऐं कादिर वटि बेहतर। जेकॾहिं तव्हां इन्हनि जे मैसेजिस खे ॾिसंदव त तव्हांखे इहो क्लियर मैसेज मिलंदो त इंसान जो जेको वजूद आहे उहो इंसान ऐं हुनजो वजूद ॼण उन में हिकु आहंगी नज़र अचे थी। जीअं साईं सचल सरमस्त चयो त पुनू पुनू थी किरिया ऐं पिणु पुनू पाण अतियूं थियसि अॼाण जो की न परूड़ियमि पाण खे। त हक़ीक़त में जेको इंसान जंहिं शख़्सियत जो मुतलाशी आहे, जंहिं पाण जो मुतलाशी आहे, उहो शख़्सियत उहा पाण आहे। उन रीति अॼु जो साईं बैदल बेकर्स जो हे उर्स मुबारक तव्हां सभी दोस्तनि जे साम्हूं जिन सुजागी जी, जिन अवाम जी, क़ौम जी ऐं उन्हनि माण्हुनि जी उनखे सुजाग करण लाइ जेको मैसेज ॾिनो उहो न फ़क़ति अॼु ज़िंदा आहे पर हमेशह ज़िंदा रहंदो। मां तव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां त एग्ज़िस्टेंशलिज़म में संत कबीर खां शुरू कयो, शाह अब्दुल लतीफ़ जो मैसेज हुजे, हज़रत सचल सरमस्त जो मैसेज हुजे ऐं उन खां पोइ जेके बि सूफ़ियाणा हज़रत बैदल बेकर्स हुजे, त जेका ख़ुदी आहे उन्हनि पंहिंजी ख़ुदी खे मिटाए छॾियो आहे। ऐं ये संत कबीर जो चए थो त ऊंचा तरूर गगन फल बिरला पंछी खाए, ऊंचा तरूर गगन फल बिरला पंछी खाए, उस फल को तो सो चखे जो जीवित ही मर जाए। त इहो मैसेज जेको आहे सूफ़िया कराम जो हिन सिंध धरतीअ ते पंहिंजो पाण खे विञाए, पंहिंजो पाण खे सरेंडर करे ऐं उहो हक़ीक़ी पैगाम तव्हां सभिनी दोस्तनि ताईं अॼु ॾींहं ताईं जेको पहुचे थो उहा हक़ीक़त आहे, उहो ई हक़ीक़त जो राज़ आहे। ऐं उन में ई जेका आहे तव्हांजी ऐं इंसानियत जी जेका आहे उहा सुजागी आहे। मां सम्झां थो त अॼु इहो प्रोग्राम जेको DC साहब तमामु सिंध जे मशहूर मारूफ़ शख़्सियतूं जंहिंमें चाचा अयाज़ गुल, कुर्बान मंगी साहब, मुख़्तियार मलिक साहब, बेदल मसूर साहब ऐं अदब सुमरो मखमूर बुखारी, अख्तर दरगाही, उन खां अलावा जेके समूरा दोस्त मुमताज़ बुखारी ऐं जेके अदीब दोस्त, अदब दोस्त जेके माण्हू अॼु हिन प्रोग्राम खे विटनेस कनि था, त इहा ई फ़िक्र जी जेका आहे मंज़िल आहे जंहिंमें असांजा समूरा दोस्त अॼु उन सूफ़ियाणे रंग खे, उन सूफ़ियाणे फ़िक्र खे एक्सेप्ट कनि था इन ट्रू लेटर इन स्पिरिट। ऐं मां सम्झां थो त असांजा जेके मुहक़िक़ आहिनि उहे अॼु ॾींहं ताईं हिन ॻाल्हि जा जाकोड़ी आहिनि त चाहे संत कबीर खां वठी करे बैदल बेकर्स ताईं जेको मैसेज हुयो उहो ख़ुदी वारो मैसेज उनखे परोड़नि था, उनखे सम्झण जी जेको आहे उहो पूरी कोशिश कनि था। त मूंखे हिकिड़ी इमरजेंसी में हिकिड़ी कॉल रिसीव थी आहे DIG साहब जी तरफ़ां, जंहिं मूंखे इमीडिएटली हिन महिल तव्हां सभिनी दोस्तनि खां इजाज़त वठणी पवे थी। मां कोशिशि कई त तव्हां सभिनी दोस्तनि सां मुख़्तसिर ऐं जामिया ॻाल्हायां, पर छो त हिन महिल कॉल ऑफ नेचर अहिड़ी आहे तव्हां सम्झी सघो था, त हुनजे करे मूंखे इजाज़त वठणी पवे थी। मां DC साहब जो इलाही इंतहाई मशकूर ऐं ममनून आहियां, चाहे अख्तर दरगाही जो, चाहे अयाज़ गुल जो, जीअं अॼु मूंखे हिन प्रोग्राम में इनवाइट कयो ऐं तव्हां सभिनी सां ॻाल्हाइण जे लाइ हिकिड़ो मौक़ो ॾिनो। त इंशाअल्लाह ताला
अहिड़े जेके गॾिजाणू आहिनि उन्हनि में असां भरपूर शिरकत कंदासूं ऐं इंशाअल्लाह ताला तव्हां सभिनी सां जेको आहे उहो ॻाल्हाईंदासीं। थैंक यू सो मच।